पीरान पीर दस्तगीर सच्चा फकीर तू बख्शी खुशियों खीर। मलिका पीर लस्सी आने ले आओ जल्दी आने दे। खाती कहाँ लाती था अलाए किया था जा अभी तो खीर सुठो जाओ ना शुक्र आज जमी वियो दुकान का गुड़ वठी जाए हेतिरा ॾींहं खीर जाओ कोन थे सो खुदा कारण शाम 5 जा मिठा लोला बादशाह भाया तो इन महीने खीर जी 11वीं कोन विराई थी अलाए कंहिंजी नज़र लगी 16 तारीख़ भी खीर खरीदो ए रखी हूंदे मां दाणी उस में जो न त तोखे भी यादगिरी बीहंदी या बाह में धागो ॿधाए आओ आओ याद आहे राजियल बि कोन आहियूं जो सरवर आयो वञे आज़मायल आई आज़मायल मुंह ते न मञाए तो भला अॻे तोखे चयमि त मखण चोरी थियो थो वञे 2 तोलनि जी फुटी बि कोन लहंदी हुई सो किथां हुके जो पाणी हथ करे ॾे त लहरीअ खे कहिड़ो चाहियां आणे ॾिनई अरे मनु का मां तुंहिंजी यादगिरी जे इहे नेठ मुंहुं जा जी खल हथ करे नहरीअ में टंगी त मखण वरियो मनु का मां हाणे मया न दे तुंहिंजे यादगिरीअ में कम विसरिया त घोरिया हा बसि आ कहियां त लहाई कोन थी बि न बसि मज़ो थी कोन्हे हाणे वरी केॾां हलियो आहीं पेर भरे गुड़ वठी अचां न त ॿधण ॾींहं ॿिया धागा जुती त पाए वञे ओहो इहे हाल आहिनि तूं सारे हाणे में बि हां थो सभु कुझु भुलियो वञा कान वॼा कम ॾिसी पई अमां सुबुह खां मथो खाई वियो आहे ईंदा हूंदा हिते महिमान पर केरु था अचनि अॼु सुबुह जो मामी खां गिरी मूंखां बि किरियो हो धीअ मानी ठाही त महिमाननि जो विरोध चढ़जाए अमां जे महिमान आया त मानी बि बची वेंदी कॾहिं बि धीअ महिमाननि जी पती अॻवाट विझण सां रोज़ीअ में बरकत थी पवे अब्बा मां घर चाहे दूध तो खड़ी अचे जी दादा अरे यार बख्शण चाहे थी दीदी हलाकी न करो भला इहो तो ॿुधाए सुबुह सवेरे सवेरे कीअं यादि कई जा छॾ
अरे तुझे सदके में साबिनी की कोशिश करना सुनियो। अरे यार बख्श भला यो तो ॿुधाए कीअं थी पई गुज़रे? वरी अॻे वक़्त खे असां जेलींदा हुआसीं, हाणे टेम बि पाण खे जेले वरी जीव जॾो थी पियो आहे। अॻे तूं बि पियो ताक़त पेर घुमाईंदो पए, हाणे तूं बि वॾो गोसुख थी पियो आहे। यार इहा ॻाल्हि न आहे ॿिली सावर जिंद हिकिड़ी खफ़ा घणा चोरीअ करे खारी पइजो वञे। मूं चयो तोखे पीड़ीअ खणी काबू कयो हुजे घर में। न यार न अहिड़ी ॻाल्हि न आहे। पीड़ीअ जो घर त सभु कंहिंखे ॾिसणो आहे, पर डेली जंहिंसां वेही था खफ़ा हुयूं त खफ़ा घटि कोन था थियनि। हेमर तॾहिं हाल ओरड़ी कर न। भला ॾे ख़बर कीअं सदाई हुई? ॾिठी ज़माने जो काटो सावर अंजीत कॾहिं कोन पुछी त कीअं घुराई छो घुराई। अरे यार इहा ॻाल्हि न आहे, पर पुछण त फर्ज़ आहे न। ॿेली सार उमिरि पई धिका ॾे। टियों ॾींहुं वुज़ू पिए कयुमि, वुज़ू सारे उथियुसि त पेर तिरकी वियो, सोजी किरियुसि। अलाह यार सूर वठी वियो। भां थो त चुक पइजी वई आहे, तूं चुक ॼाणींदो छो ॾिस भला। तूं हीअं कर थोरो ऊंधो लेट। शाबाश बिस्मिल्लाह। इहो हथु कढ ॿाहिरि। ठीकु आहे न? हा बिल्कुलु ठीकु आहे। हीअ बाहि मथे कर, मथे मथे। शाबाश। दक्षिण खड़ी टंग मथे कर। चुक भञा। हाणे सॼी टंग ॾे मूंखे। चुक भञा। खड़ी टंग ॾे। चुक भञा। सॼी टंग ॾे। चुक भञा। हाणे कलमो पाक पढ़ी उथी खड़ो थी।
चाचा साहब सलाम अलैकुम। या बाबा जी वालेकुम सलाम। दादा अब्बा अब्बा तू खुशा चङो भलो सभु ख़ैर बस चाचा दुआ कयो मां तुंहिंजी तव्हां ख़ुशि आहियो चङा भला ख़ैर अलाह जो शुक्र आहे। अरे अब्बा ऐं ॾाढे बख़्शण हींअर हाल अहवाल खां सिर्फ़ु पिया आहियूं प्यास न चाचा अहिड़ी जॻह ॻाल्हि कान्हे पर हींअर हिकु ॻाल्हि त ॿुध मुंहिंजे हींअर बख़्शण जो तव्हां कहिड़ो हाल कयो आहे या कुझु खाइण पीअण लाइ ॾियोसि था या न चाचा सावण ॾाढो जेॾी महिल ॻाल्हि में शुरू थो थिए पोइ त भई वठो ई कोन थो थिए न ॾींहुं मां चबी बि कोन चढ़ाए सघियोमांसि अॼु वरी अलाए कहिड़ियूं ख़बरूं थो करे। अरे अब्बा सावण यार खे त सुधिया पिया आहियूं तव्हां खां बेहाल कोन मिले काहे चङो हींअर बख़्शण हाणे आउं हलां थो। अरे केॾां हलो वञी यार हू वॾे ॻोठ वञिणो आहे उते हिकु हमराह जी पुराणी पती लाहे नई पती ॿधणी आहे। हा सची यादगिरी आई अब्बा माझी जी दादा अब्बा हो आचूअ खे त सॾु कर। हा दादा सी अची वियो आचू दादा। हा अची वियो हा अदा सावण जी यार ॻाल्हि ॿुध वीचारी आचूअ खे 10 ॾींहंनि खां तप छॾे ई नथो हींअर तप अथसि हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं थो अचेसि सो वीचारो ॾाढो हलाक थियो आहे अॼु वरी कुझु फर्क अथसि। भला को ॾस पियो अथसि हे चाचा हुजे टीह तप तव्हां इलाज करे छॾिया हले हले डॉक्टर साहिब सच पुछ दादा 30 तप जो त इलाज बि थोरो जे चेरे त मां अॻा इलाज करे छॾिया ॾाढो सावण हिन चेरे खे छॾ मुंहिंजे तप जो भलो तूं कर। हा बाचू भला इहो त ॿुधाए तोखे 30 तप जो इलाज अचे थो इहो त माण्हू खे बेख़बरी में पुठीअ में पुराणो पादर आहे कढिजे ॿियो छा आचू इहो त इलाज सस्तो ॾियो न मूंखे त 20 तप आहे 30 कोन्हे हालात सही दिल लाती सही चङो अब्बा चङो आउं तुंहिंजो 20 तप अधंदुसि। अरे अब्बा माझी ओ बाबा ओ डब हाणे ॾियो। हा अरे न न अब्बा न वात ते घणेई डब मिली वेंदा हाओ चङो भला हाणे आउं हलां थो हा मोकिलाणी न आहे हाओ दीदी मसाला पर सुभाणे सवेल भरो अचे। तूं वेठो वेठो मुंहिंजा यार तूं वेठो अलाह ख़ुशि कंदी चङो हाणे मोकिलाणी न आहे। यार कुंवार वियो अथव वियो हा दादा चांहि पीतई चांहि पीजो दादा अच्छा सावा सावा वण तोमें आचूअ जो ॿीहर तप थो ॿधां झल जांस। सावा सावा वण तोमें आचूअ जो ॿीहर तप थो ॿधां झल जांस।
हाण तूं हल छिक पंध खे मूं तुंहिंजो ॿीहर तप हिन वण में ॿधी छॾियो आहे हाण तोखे बुखार कोन ईंदो चङो दादा साईं चङो अब्बा अब्बा शोहर जो कारी दाढ़ीअ वारो मुंहं में मिली वियो आहीं न ताऊं हिते ई मोटा हा वरी केॾा का कई थो असां वण अब्बा वॾे ॻोठ पियो वञा भला ॿियो सभु ख़ैर आहे न ख़ैर वरी कहिड़ो आहे मुंहिंजे नंढड़े खे महीनो अचे थियो आहे चङो भलो नथो थिए पंज में नथो अचे छा करियां अलाह रहम कंदो पर अब्बा किथे का नज़र बज़र त कान लॻी वई अथसि मूंखे त ख़बर कोन्हे पर हाणे त नज़र लॻी बि सघे थी हा त पोइ अब्बा हीअं करियो जो टिवा ते तव्हां मिटी खणी उहा चुल्ह में विझो पर जेकॾहिं अव्हांखे शक हुजे त फलाणे जी नज़र लॻी अथसि त पोइ उन जे पेरनि जी मिटी खणी उहा चुल्ह में विझी छॾियो ख़ुदा कंदो त ख़ैर थी वेंदो चङो अब्बा मूंखे देरि पई थिए आउं हलां थो मेरे पास लगी है पत्ती भी कौन है ये तो चाची गोरी से पत्ती की गोरे तो चुल्हे में विझा बुद्ध तो हाँ अच्छा थी रात 10 बजे कपड़ा बाहर तो कोन सुकाया हुआ न एतिरी त मूंखे बि ख़बर आहे त नंढड़े ॿार जा कपिड़ा ॿाहिरि न सुकाइजनि न त ॿार बीमार थींदो हिनखे त नज़र लॻी आहे नज़र कंहिंजी नज़र लॻी हूंदसि कंहिंजी लॻी हूंदी इहा चौक चंडरी मिठा घटि आहे छा कारो ज़बानी इहो त ॿुधो आहे त जंहिंजी नज़र लॻी हुजे हुनजे पेर जी मिटी खणी घोरजे शल में कंहिंजो को ॿार को धोतल पोतल अछो विझिजे पोइ त का अहिड़ी हणंदी जो बस कोन भाई अधी सभागी आही घर में जो अची वई निभागी बढ़िया यादी खुश दादा आई अधी सभागी तोखे छा थियो आहे मूंखे छा थींदो मूंखे कुझु कोन थियो आहे पर तूं कीअं निकिती आहे मिठा आई अधी हिन जीअ ते छा पारा आहिनि घड़ा संदसि ते तुंहिंजे नंढड़े खे ॾिसी अचां ताक कोन्हे सोच बि अखियूं पूरे हली आयसि ऐं माई तुंहिंजी त अखियूं पूरी चङियूं आहिनि छाजी कुझु कोन मिठा माई गुज़ार तुम ॻाल्हाए छा पई चए कीअं आहे बसि सिर बसि अञा त ठीकु आहे हुनखे नज़र आहे नज़र हेॾा ईंदे मासी हजाणी का धागो वटाईंदी आयसि अचे धागो वठि अचे खे ॿध शाफ़ी शफ़ा ॾींदो न दी मिठा ख़ैर आहे नंढड़ो बिल्कुलु ठीकु आहे हला थी पूरा असांजे पेट जाओ त कोन्हे पर जहिड़ो पंहिंजो बच्चो आहे शल कोसो वाह न लॻे आई अदी मिठा वेह केॾां थी वञी मारी अदी वरी ॿियो भेरे
बाबा हला अब्बा वरी केॾा बाबा मुड़ुस जे ढगनि जो आटो सां पाणी पियारे मुंहिंजी कंदी हेठि छांव ज ॿधी अचां भले पुट भले छा पहिरियों जो कमु हिनखे पहिरियों मां पुट कोन थिया वञी ॿी पर अॼु जवान पुटनि जा पीउ थियो वेठा आहिनि पर जीअं दुनिया करे थी छो न कजे मुंहिंजो पुटु जो ॿी पढ़ण जी हूंदो त बुको न फाटी पवंदो उन कुख मां को पुटड़ो थी पवेसि हिन भाग्य खे त न थियो आहे न को थींदो छो अची न्याणीअ जे पुठियां पई आहियूं कहिड़ा तुंहिंजा तकनि जा वाचर पिया वहनि तो संभालींदड़ पई तकनि सां त धीअ बि पुट लॻंदियूं आहिनि पर हिते अॻे विहणा हुजे ॿियो वरी आधार ॼणे छॾिया अथसि वॾी का नातर थी ॾिसजे अरे धीअरूं पंहिंजो भाग खणंदियूं पंहिंजो भाग खणंदियूं हिते त सुई सघो कोन्हे अलाए मग़ज़ में छाजी हॾी अथई जल्दो लॻ कोसी हणी मां धीअ सिरड़ी अकेली हूंदी अभी जना कीअं बि सफ़िरा अभी अञा बि सिकड़ी कान लथी जो तूं संभरी आहीं अचे संभाल अबा पुनू जी मासी तोखे त मानी खां बि घणी तकड़ आहे नेड़े बि ससुरा जीवन जा नेड़ा पर किथे बंद कोन थी अम्मा दया धीअ सिरड़ी अकेली मासी हाणे ॿुधाए तकड़ मूंखे आहे अम्मा खे अबा घर जी झोली ॿिन्ही खे हिक जेतिरी आहे बसि था हाणे असांखे खिली मोकल ॾियो वरी कुझु ॻाईंदासीं हा त तूं अलाह चङी कंदो अलाह करे रसंदा रहो चङो अम्मा न्याणीअ दुआ कजे अबा पुनू जी अम्मा भेण सां कोन मोकिलाईंदे छा भेण सां हा छो न मोकिलाईंदो बिल्कुलु मोकिलाईंदो बाबा चलो पुट हाणे हलूं था हलो मासी अॼु को ॾींहुं तरसो आहे अञा हू सदको थिया थो था अम्मा पोइ सिरड़ी धीअ सारींदी हूंदी सुरईअ सारींदी हूंदी पुनूअ खे तुंहिंजी वरी कोन हूंदसि चङो था हाणे दुआ कजो चङो अलाह चङी कंदो चङो चङो भाउ अभी अचे संभाल धीअ सिरड़ीअ खे ॾिजाए घणो बुलाए जाए मामी पोड़े खे पहिरीं पैकी करो जाए मासी इनजी संभाल अभी सिरड़ीअ खे ॾिजाए अञा सदको थिया थो था अम्मा न्याणी नहीं धीअ सिरड़ीअ लाइ दुआ कजे वरियनि खां पुट लाइ सिकायल आहे असां त को बि पीर फ़कीर जो दर न छॾियो आहे बसि अलाह में उमेद आहे अबा ॾाॾनि खे सावण खे ॿियो जेको पुछे तंहिंखे जजा सलाम ॾिजांइ दादा खे सावण खे ॿियो जेको पुछे मतिलब त ओड़ो पाड़ो लख सलाम खोड़ सलाम चो न ॾींदुसि ऐं हा ॾाॾनि खे चइजांइ न्यामो ॾेखारे सुहिणे त सचो थी वञे तोखे कहिड़ा टाकरा आहिनि त कुंड गले वेही रहियो आहीं तव्हां फिक्र ई न करियो चाचा मां दादा खे वरी थो चवां त बाबा जल्दी वञी चाचे खे मुंहुं ॾेखारे अच गामड़े वेठो अथई चङो अलाह चङी कंदो अॼु जुमे जो सभागो ॾींहुं आहे अलाह कंदो ख़ैर सां पुॼंदा दुआ करे हलो मां हा अबा अबा ठीक है संभाल मूंखे दे मां अम्मा अजरक त खणी दे सद को था तो था खुद खुश हुजो हलो
चङो अॼु सपूर हिकिड़ो दफ़ो जना छोकिरे लाइ माइटर माथां वञी घुर कई हुई पर बदे खां सवाइ किथे बि न थी तोसां कुझु ॻाल्हि चोरी हुई जना छा न ॻाल्हि सोरी कोन पर भाया थी मन में हुयनि कीअं भला बसि हाणे राज रस्म कंदे आया हूंदा वाह स्वाह वठण ऐं जनावरी मलूका तां घोर घोर पई थिए ख़ैर अहिड़ी ॻाल्हि ॾिठी अथनि त पाण ई खुलंदा हा ई त आहे अमां मलूका मूंखे पाणी त ॾे पुट बाबा भेण तूं धोप कर आउं थी ॾियां पाणी छो मुंहिंजे हथ जो पाणी कोन वणे छा मां त तोखे हलाची न थिए चलो तूं हाणे ॾे हेॾी कीअं अचे वरायो आहे संसारियो हूंदी ॿियो अरे डेली हाणे त सारण वारी बि तूं त विसारण वारी बि तूं मुंहिंजी भाग भरी सपूरा अम्मा असां जॾहिं ॾाढा बख़्शण मासी सुरई वारनि जे घर वञी थी न तॾहिं मासी सुरई असांखे जाम रिभाए ऐं ॾाढी जन्ना दी अम्मा मासी सुरई ऐं चाचा पुन्नूअ खे न पुट ॼमंदो न आउं वरी हुनजी भेण थींदसि हा मां ॾाॾीअ चयो पोइ तूं असांजे घर रहिजांइ पोइ तूं रहंदी हिते कोन रहंदी पंहिंजे घर हिते ॾाढी विढ़े थी हाणे ॾाढा त कोन था विढ़ो न तव्हीं कोन था विढ़ो पोइ बसि अम्मा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए हा चओ पुट अम्मा ॾाढी तोसां बि जाम छो थी विढ़े सॼो ॾींहुं चए थी निभागी निभागी चए त पई चए पुट वॾी आहे पोइ ॾाढा त कोन थो चए चऊं चऊं तूं हिते वेही करे भेण वटि रांदि कर आउं वञी थी कपिड़ा धोआं केॾा वञिजे न चङो अम्मा छोरी ओ छोरी केतिरा भेरा जले वठो मैं त चांस जले न वेंदी त ऐं घर में अॻे वरी बि चांस जले वेठी आई जो सॼो ॾींहुं गुड में लाॻड़ी पई वारी ओए छा थियो ॾाॾी अल्ला
नहीं छोकरी है कि चलो वरी थी पूछे तो छा थियो भला वो मां कयो वेठी गुॾियुनि सां रांदि करे तूं त सफ़ा का ॿार आहे छॾ त उहो वेठी ज़िंदो रहे ॿियो भोॻो नथी ॾियांसि चवांसि त मुंहिंजी अम्मा चांहि झले न विहंदी कर मुंहिंजी भाग आहे न भाग पुत्र अब्बा कसुकल काठी फोड़े वठ आलिन काठी ने के फूकू दई दई छोकरी पंहिंजी अखियूं ॻाढ़ियूं करे छॾियूं आहिनि जे अखियूं ॻाढ़ियूं थियूं त पोइ पक ई पक मूं ते कावड़ी अरे अब्बा छोकरी जो तो साह वञे तोखे लॻो आहे भो चाची परमाने बि हिकिड़ी लाइ आहे अब्बा पुनल जी दादा अब सचल वारनि मूं त सुठो ॾिनो न हा दादा सही असांखे त लखे जो थो भेटो पर अॻियां लाइ ॾाढियूं मयारूं पवंदाऊं त ॾाढो चकर ई कोन थो वञे न मयारूं लाइ बि अञा ते न भला सचल वारनि जो घर जलायो त कोन्हे न मामा न इहा त मूंखे पक आहे त अॼु सफूरा वारनि खां अञा कंहिं घुर कोन कई आहे छोकिरी त ॾाढी सेपाइती आहे हा मामा मामा जंहिं तो चई अहिड़ी गुणनि वारी मूं छोकिरी ॾिठी मामा कम हाज में त अहिड़ी भड़ आहे ऐं हाज जी मामा अहिड़ी बि नथी मुंहं में ज़बान त अथसि कोन हा दादा सही मूं त अॻे पई चयो त नींदर ॾाढी सुलझणी आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा त उन ॾींहुं मासी सफूरा वारनि ॾाढो सुठो मिलियो मामा अॼु सफूरा वारनि ॾाढियूं ख़िदमतूं कयूं हा दादा कहिड़ी मीटिंग पई हले अब्बा ख़बरूं पइजी वई न वान भाया तोखे सुठो ॻाल्हियूं थी चले तूं मांझी खे ॿुधाए या न ॿुधाए पर मांझी पंहिंजी भाॼाईअ खां सभु ख़बरूं हा भाॼाई तुरे खां सभु ख़बरूं वठूं था राधा ॻाल्हि आहे मिठी तूं मुंहुं मिठो कराईंदो त ख़बर ॿुधाईंदो चङो भाॼाई बसेर गुड़ जा तुंहिंजा थिया ठीकु हल हल गुड़ ते तो ख़बरूं वठी अदा ॾिस जाए भाॼाई करे खां पोइ मूंखे सभु ख़बरूं ॿुधाई अथई मूंखां हिकु बि ख़बर न लिका वई ओहो आका मासी पापू थोड़ी आया त सभु ॻाल्हियूं पाण ॿुधाईंदसि मासी पापो हाणे खणी न ॿुधायो हाणे फापुल जी ख़बर पइजी वियसि सो ॻोल्ही वञी हुनखे हथ कंदे इहे न अबा अड़े जंहिं कम लाइ हितासि सो त ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में विसरी वियो ॻाल्हियूं बि अहिड़ियूं आहिनि न भला तोखे ऐं अम्मा खे अॼु हिकिड़ी ठहकी ख़बर थो ॿुधायां दादा रुस्तम जो ख़त आहे हा दादा सची मां अची रही दादा जे मूंखे पढ़ण थिया त पोइ हिते मजी पर न हूं पर ॾिठी कोन मां जीअं वांगुरु बि कागर पढ़ण जहिड़ो न पई चयो दादा मां जीअं वरी कहिड़ा अककार थिया 5 दर्जा त पूरा कया ई कोन तॾहिं त पोइ अॼु लाइ पंहिंजी आहे न हा यार यार मुंहिंजी पाण खे त साईं अब्दुल्ला जी मार स्कूल खां इजो मां इजो पढ़ा पियो
ॿुधो लिखियो अथई प्यारा भाउ पुन्नू ऐं माझी अस्सलाम वालेकुम। अहवाल त हिकु सभु ख़ैर ऐं उमेद तव्हां वटि बि ख़ैर हूंदा। मुंहिंजा इम्तिहान थी विया आहिनि, हाणे घुमण फिरण लाइ चङो वक़्तु बि मिली वियो आहे। मर्ज़ी अथनि त मोकल जो फ़ाइदो वठंदे कुझु ॾींहं अव्हां वटि अची रहिजे। नाना जूं दुआऊं वठिजनि ऐं मामी जन्ना ऐं भाॼी सुरई जूं ॿाहिरूं लाहिजनि। इनशा अल्लाह अव्हां वटि ईंदड़ हफ़्ते पहुची वेंदुसि। ॿियो कुल ख़ैर सलाम सभिनी घर जे भातियुनि खे ॾींदा। अव्हां जो फुफात रुस्तम। अब्बा मांझी अभी हलीफा जे बारे में कुछ कोन लिखियो अथई, उहा कोन ईंदी छा? मां पुफे जे बारे में त कुझु कोन लिखियो अथई, बाक़ी हाणे पाण अचे त रूबरू पुछजांइ। बारुगो हवाल थोरो ई वठंदुसि। मचल मानियूं मखण दौरा ज़ोरीअ खाराईंदसि। हा दादा सही, अम्मा त मांझीअ खे अलाए लिकाए छामा छापी खाराईंदी आहे। अरे अब्बा मांझी त खायो वञे, बाक़ी बचे छल रुस्तम उहो मागे ही हिजाबी आहे। अम्मा ॻाल्हि ॿुध, रुस्तम न हिजाब करे त मूंखे सॾु कजांइ। मामा जो लुफ्तो हिकिड़ो, मुंहिंजे लाइ त ॿई अखियूं हिक जहिड़ियूं। चङो बाबा चङो, हाणे आउं हलां पियो। अव्हां कोन्हो अव्हां माना त भली मासी पापूअ खे ॻोल्ह। बसि भाॼी दुआ कजांइ त मासी पापो मिली वञे। दादा हाणे मासी पापू न मां फाती। मोड़ पारे मां हेड जरी पिणी आई हुयसि, छा बि सुबुह सां खणी कुट कुटा लॻाए वेठो आहे। ये माठ कयो वेठो हेड कुटिया, पर सुबुह खां वठी हा तुंहिंजी भुणक भुणका लॻी पई आहे। भॻवान ये फाफुल खातून घणी जा पिया हद भॼन, पर मुंहिंजा कोन था भॼनि, ईअं न? ये ॿाहिर पेर भॻो त छा थियो? कोमल कोमल को टुटे त यही त ॻाल्हि आहे जो मुंहिंजो वस नथो पुॼे। सॼो ॾींहुं खटियूं जॾूं हिमाम दस्ता तो थका कमाई मिली भॻल हॾियुनि मां मूंखां मिख नथी निकिरे। तुंहिंजी मिख निकिरंदी पर घर मां बुख कोन निकिरंदी। बुख 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 ये सॼो ॾींहुं वात में अथई आहे बुख। जहिड़ो रिस्क ॿियनि खे मिले थो उहो साॻियो तोखे ई मिले पियो। बचन